नाज़रीन, घोड़ाबारी के रूरल हेल्थ सेंटर में वर शहर के एमएस पारा मुस्तहक ॿारनि जी सुनत कराइण लाइ हिक ॾींहं वारी फ्री मेडिकल कैंप लगाई वई। रिपोर्ट कयो आहे मुर्तज़ा चांडियो। साहिली पट्टी के इलाइक़े में गुरबत सबब गरीब मानू पारां पंहिंजे छोकरनि जी सुनत वक्त सिर न कराइण करे रूरल हेल्थ सेंटर वर शहर के एमएस डॉक्टर साजिद शेख पारां एक ॾींहं वारी मुफ्त मेडिकल कैंप लगाई हुई, जंहिंमें तलके के मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि जे माण्हुनि पारां 200 खां वधीक पंहिंजे छोकरनि जी सुनत कराई वई। कैंप में ॿारनि जी सुनत कराइण लाइ डॉक्टरनि जी स्पेशल टीम सां गॾु मुफ़्त दवाउनि जो बंदोबस्त पूर्ण कयो वियो। उन हवाले सां डॉक्टर साजिद आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त हिते जेको आहे तक़रीबन हिकिड़े ॿार जो तौरनि जो ख़र्च जेको 3 खां 4 हज़ार रुपया अचे थो। असां वटि ओपीडी में काफ़ी अहिड़ा केसिस आया पे जो माण्हू टाइम ते तौर न करण जे करे उनखे यूटीआई या चमड़ी ॿियूं बीमारियूं थियूं पे। त मूं सोचियो त माण्हू ग़रीबनि अगरि पाण तौर नथा करे सघनि त हिकिड़ी मुफ़्ती कैंप अरेंज कई वञे। इन सिलसिले में मूं DHO ठट्टा सां ॻाल्हायो। DHO ठट्टा साहिबु फ़ौरन मूंखे इजाज़त ॾींदा हुआ, इहो खैर जो कमु आहे, दवाऊं जेके बि हूंदियूं आउं प्रोवाइड कंदुसि, तव्हां बिस्मिल्लाह करियो। जेको आहे DHO साहिब जे ताउन सां असां हीअ कैंप कई आहे। तक़रीबन 150 खां 200 छोकरनि खे तौर विहारे वेंदो, इनखे मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वेंदियूं। तक़रीबन 3 खां 4 हज़ार रुपया हिकिड़े ॿार जो ख़र्चु आहे जेको असां हिते मुफ़्त में उन इहो सुनत विहारियूं पिया। माण्हू जेका पे इहो डॉक्टर जो प्रोग्राम कयो सादिक जंहिंमें असीं 2000 रुपया ॾींहुं सुनत विहारियूं था, 3000 रुपया ॾींहुं सुनत ग़रीबनि के लाइ। हिन शहर में वर शहर में या जे अस्पताल आहे सिविल तंहिंमें डॉक्टर साहिब असीं तमामु फौरेदा आहियूं। जे इहा पंहिंजी कैंप लॻाराई आहे जंहिंमें ग़रीबनि जो ऐं नंढा ॿार सुनत वेठा आहिनि। असांजो शुक्रगुज़ार आहियूं पूरे डॉक्टर हमले जो। महिरबानियूं आहिनि जेको RAC वर जो MS आहे उनजे ई तावन सां इहे DHO ऐं साजिद साहिब जे तावन सां इहे कैंप लॻी वई आहे। ऐं हितां जा जेको बि माण्हू आहिनि गरीब जेको पुअर माण्हू आहिनि उहे 2500 अफोर्ड नथा करे सघनि ऐं हर हिकु ॿार खां हिते 2000 खां 2500 रुपया सुनत विहारण जा वरिता वञनि था। उन हिसाब सां साजिद साहिब कैंप लॻाई आहे, तमामु बहितरीनु कमु हले पियो ऐं तक़रीबन हेसिताईं 40 खां केस असीं मथे करे विया आहियूं ऐं मेडिसिन बि फ्री ऑफ कास्ट ॾियूं पिया ऐं सुनत उन्हनि खे फ्री ऑफ कास्ट विहारियूं पिया। तमामु बहितरीनु अमल आहे। हिन इलाइक़े थोरे इलाइक़ो साहिली पट्टी जेका आहे तमामु पोइते पियल इलाइक़ो आहे। हिते माण्हू तमामु ग़रीब मुफ़लिसी में मुब्तला आहिनि। गुरबत हिन वक़्तु अहिड़ी सूरत हाल करे छॾी आहे, माण्हू अचे न पिया परेशान। उन सूरत हाल में हीअ सुनत विहारण ॿारनि खे मुफ़्त में तमामु इंतिहाई बहितरीनु अमल आहे। साहिली पट्टी के इलाइक़नि में हिन महांगाई वारे दौर में डॉक्टरनि पारां ग़रीब फ़ियूं वठण करे ग़रीब माण्हू मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो इलाज कराइण सां गॾु पंहिंजे छोकरनि जी सुनत कराइण खां मजबूर आहे। तंहिं करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त साहिली पट्टी के इलाइक़नि में मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी कैंपुनि सां गॾु छोकरनि जी सुनत मुफ़्त मेडिकल कैंपूं लॻायूं वञनि, ईअं हितां जे ग़रीब माण्हू खे फ़ाइदो पहुची सघे। कैमरा टीम सां गॾु मीर मुर्तज़ा चांडियो, आवाज़ TV न्यूज़, घोड़ाबारी।